Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. देखिए, मैं ये पाक किताब हाथ में लेके बैठी हूँ और ये मेरे भाई जिनके गांव में आग लग गई थी वो लेके आए मेरे पास। पानी जे मामले ते उतो डंद चक देई हिनन असांजी ज़मीन ते वञी केस कयो। असां सरदार खांडे जा जी हुन 4-5 खत लिखिया बाबे साईं जे सद ते नया हुन खत थाणे ते ॾिनो। सलीम खान वटि जॾहिं जज फ़ैसिलो करायो फ़ैसिले जी हुननि भनकणी कई मुंहुं मारी चङे सां साईं कई। पोइ असांजे मुंहिंजे भाउ पियो लॻो उते जीवन हिनखे चयो मां गोली थो खे हणंदुसि। अशरफ जोस गोली हणंदे हिकिड़े खे छा थींदो। हिननि जे घरनि खे राति बाहि ॾींदासीं। राति जो 8 बजे 12 ॼणा इहे नाला इन्हनि 12 ॼणनि असांखे बाहि ॾिनी आहे। ये जो वाक़या हुआ है पूरा गांव जो जल गया है, ये जानबूझ के आग लगाई गई है। तो मेरी ये गुजारिश है चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट से कि सर खुदारा इस वाक़े पे आप नोटिस लें और आप इसमें जो है जुडिशल इंक्वायरी कराएं ताकि पता चले कि ये वाक़या हकीकत क्या है इस वाक़े की। क्योंकि ये लोग रो रहे हैं और ये लोग बता रहे हैं जिस तरीके से, तो मैं भी खुद महसूस कर सकती हूँ, मैं इस कर्ब से गुजरी हूँ। फरीदाबाद के घोट फैज़ मोहम्मद चांजो में बाहि वारिसाने जो खौफ़नाक रुख साम्हूं अची वियो। सड़ी फ़ौत थियल ॿारनि जे पीउ सोबदार ऐं ज़ैन चयो आहे त 12 जवाबदारनि ज़मीन जे तकरार तां असांजे ॻोठ खे बाहि ॾिनी। वाक़े खां अॻु जवाबदारनि घरनि खे बाहि ॾेई साड़ण जी धमकी बि ॾिनी हुई। ॿई मुतासिर ॻोठाणा क़ुरान पाक खणी उमेरुबाब वटि पहुची विया। उमेरुबाब वाक़े जी जुडिशल इंक्वायरी कराइण जो मुतालबो करे छॾियो। उमेरुबाब चयो आहे त चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट वाक़े जो पाण मुरादो नोटिस वठे। हुकुमरान जांच बदिरां रुगो फोटो सेशन कराइण में पूरा आहिनि। फरीदाबाद पुलिस हुकूमती कमेटी जी जांच मुकमल थियण खां अॻु बाहि वाक़े खे इतफ़ाक़ी करार ॾेई छॾियो। SHO फरीदाबाद तरफ़ां मेहर जी अदालत में बाहि वाक़े बाबति रिपोर्ट पेश। रिपोर्ट में पुलिस दावा कई आहे त जांच दौरान बाहि मुतासिरन तक़रीबकारी जे अंसर खे रद्द करे छॾियो हो। घरू सेक्रेटरी सईद अहमद मंगणेजो जी सरबराही में कमेटी तरफ़ां ॻोठ फैज़ मोहम्मद दुरानी जो दौरो, बाहि में सड़ी वियल घरनि जो मुआइनो ऐं मुतासिरनि जा बयान रिकॉर्ड। ॻोठाणनि तरफ़ां जांच कमेटी अॻियां इंतज़ामिया जी मुजरमानी ग़फ़लत ख़िलाफ़ दाहूं। घरू सेक्रेटरी सईद अहमद मंगणेजो चयो आहे त जांच कई वेंदी त बाहि जो वाक़ियो कॾहिं ऐं कीअं पेश आयो। बाहि विछाइण लाइ सरकारी गैर सरकारी मदद जो बि जाइज़ो वरितो वेंदो। रिपोर्ट मुकमल थियण बाद हक़ीक़तूं अवाम आॾो पधरियूं कयूं वेंदियूं। लेट नाइट मतलब 9 बजे के बाद आग लगी थी। जो करीब तरीन म्यूनसिपैलिटी थी उसकी फायर ब्रिगेड ख़राब थी, इस वजह से बाकी जगह से मोबिलाइज की। और मैं एडमिट करता हूँ कि रिस्पांस बहुत स्लो था। होम सेक्रेटरी की सरबराही में एक कमेटी बनाई है कि इन्वेस्टिगेट करे। 7 दिन दिए हैं कि मुझे वो रिपोर्ट पेश करें। जिसकी भी नेग्लिजेंस होगी उसको हम सज़ा देंगे। मैंने गांव वालों से वादा किया है कि गांव वालों के लिए घर बना के देंगे सारे जिनके घर जले हैं। प्राइम मिनिस्टर साहब ने भी जो दादू में आग लगी थी उसके लिए मुझे आज उन्होंने कहा है कि अनाउंस किया कि 1 करोड़ रुपया उसके लिए वो देंगे। मैं उनका शुक्रगुजार हूँ। वॾे वज़ीर तरफ़ां फरीदाबाद साने में सुस्ती लापरवाही जो एतराफ़। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त फरीदाबाद साने में रेस्पॉन्स देर सां आयो। 7 ॾींहनि में जांच रिपोर्ट घुराई अथऊं। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सड़ी वियल घर ॿीहर ठाराए ॾींदासीं। नुक़सान जो अज़ालो बि कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुतासिरनि लाइ 1 करोड़ रुपया मुआवज़ो जारी करे छॾियो। इस्लामाबाद वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मुलाक़ात। वज़ीर आज़म तरफ़ां फरीदाबाद साने ते अफ़सोस जो इज़हार। मुतासिरनि जी बहाली लाइ हर क़िस्म जे सहकार जी ख़ातिरी। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में खौफ़नाक बाहियूं लॻण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। बावड़ो भरिसां 51 घरनि खे बाहि लॻण जे नतीजे में 2 मासूम भेनरूं सड़ी फ़ौत। ॻोठ मोहम्मद हसन मज़ारी बाहि लॻण सबबि हिकु घर अलह तलह सूदो सड़ी रखी। सड़ी फ़ौत थियलनि में 7 बरनि जी अलीना ऐं 9 महीननि जी राबिया शामिल। ॻोठाणे अमीर अली मज़ारी चयो आहे त बाहि जो वाक़ियो हादसाती न आहे। शरपसंदनि संदसि घरनि खे बाहि ॾिनी आहे। आला अख़्तियारनि खां जांच करे इंसाफ़ जो मुतालबो। SSP घोट की तरफ़ां खंबड़ा थाणे जे SHO खे वाक़े जी जांच जी हिदायत। कोडिची भरिसां ॻोठ अंगण खान बुक्ती में खौफ़नाक बाहि लॻण सबबि 3 घर सड़ी विया। घरनि में रखियल अनाज ऐं हंध बिस्तरनि सूदो समूरो सामान सड़ी रख। बाहि मुतासिर कुटुंब खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं अख्तर मेंगल विच में मुलाकात बाद BNP वफ़ाक़ी काबीना में शामिल थियण ते राज़ी। आगा हसन बलोच के वफ़ाक़ी हाशिम नोतीज़ई के मुमलकती वज़ीर बणाइण जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवणु आहे त अख्तर मेंगल वज़ीर आज़म अॻियां लापता शहरनि जे मसइले सूदो 19 मुतालबा पेश कया। BAP जे अॻुवाणनि तरफ़ां जलब करण जा इम्कान। फज़लुर रहमान अख्तर मेंगल ऐं बाब जे वक़्त सां मुलाक़ातुनि दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त कुदरती वसीलनि सां मालामाल बलोचिस्तान जा मसइला हल करण लाइ तरजीही बुनियादनि ते क़दम खंया वेंदा। बलोच नौजवाननि जी क़ौमी धारा में शमूलियत यकीनी बणाई वेंदी। लंडन पहुतल PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॼु अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ सां मुलाक़ात थियल। शेरी रहमान, नवीद कमर ऐं कमर ज़मान कायरा पार्टी क़यादत जी हिदायत ते लंडन पहुची विया। ज़रियनि मूजिब बिलावल भुट्टो ज़रदारी नवाज़ शरीफ विच में मुलाक़ात दौरान पीपल्स पार्टी वफ़द मौजूद हूंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी सिलेक्टेड हुकूमत जे ख़ात्मे ते अॻूणे वज़ीर आज़म खे वाधायूं ॾींदो। बिलावल भुट्टो तरफ़ां लंडन मां वापसी बाद परॾेही वज़ीर तौरु हलफ़ खणण जा इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ख़ुसूसी मुआविन तारिक फ़ातमी के परॾेही खातो वापसि वठी छॾियो। तारिक फ़ातमी खे गुज़िरियल परॾेही मामलनि बाबति ख़ुसूसी मुआविन मुक़ररु कयो वियो हो। वज़ीर आज़म PP सां वासो रखंदड़ वफ़ाक़ी वज़ीर एहसान मज़ारी जो बि क़लमदान तब्दील करे छॾियो। एहसान मज़ारी खां बैदो सूबाई राब्ता वापसि वठी इंसानी हक़नि जी वज़ारत ॾिनी वई। सिंध काबीना में तब्दीली। ट्रांसपोर्ट खाते के वज़ीर अवेस कादिर शाह के उहदे तां हटाइण जो नोटिफिकेशन जारी। MPA शर्जील मेमन के सिंध काबीना में शामिल करण जो फ़ैसिलो। शर्जील मेमन तरफ़ां सुभाणे सूबाई वज़ीर तौरु हलफ़ खणण जा इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त पीपल्स पार्टी क़यादत सईद गनी खां सुद समाज जो खातो वापसि वठी शर्जील मेमन खे ॾियण जी हिदायत कई हुई। इमरान खान 4 सालनि में तोशा खाना मां 42 मिलियन सां तोहफ़ा खणी वियो। इमरान खान जेतिरो तोशा खाना मां कमायो आहे ओतिरो हुन सॼी ज़िंदगीअ में न कमायो। सुद समाज जे वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान वज़ीर आज़म जी कुर्सी खे कारोबार जो ज़रियो बणाए छॾियो हो। तोशा खाना मां घटि क़ीमत ते तोहफ़ा खणी ॿीणे ऐं टीणे अघ ते विकिरो कया विया। हाणे मर्ज़ी न हलंदी। इमरान खान तोहफ़नि जा 3 करोड़ रुपया अदा कया त मनी ट्रेल ॾेखारे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वफ़ाक़ी वज़ीर चयो त पतो लगायो अथऊं त रोबोटिक ट्वीट्स जो मशीन्स किथे लॻल आहिनि। PTA खे बूट ट्वीट्स ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। सुप्रीम कोर्ट आइन जी बालादस्ती लाइ बीठी आहे। जेसिताईं आइन खे मञींदड़ आहिनि तनक़ीद ते फ़र्क़ु नथो पवे। तनक़ीद करणनि खे का न का तकलीफ़ हूंदी आहे। माण्हुनि में बर्दाश्त ख़तम थी रही आहे। अदलिया जा दर तनक़ीद करणनि लाइ बि खुलियल आहिनि। अदालत जो कमु सभिनी सां इंसाफ़ करणु आहे। सुप्रीम कोर्ट जा आर्टिकल 63A बाबति सदारती रेफरेंस ते ॿुधणी दौरान रिमार्क्स चीफ जस्टिस चयो त तारीख़ ॿुधाए थी त PP जमहूरियत लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। क़ुर्बानियुनि बावजूदि पीपल्स पार्टी सदाईं इदारनि जो साथ ॾिनो आहे। सदारती रेफरेंस ते PP जे वकील रज़ा रबानी जा दलील मुकमल। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI के F9 पार्क में जलसो करण जी इजाज़त ॾेई छॾी। PTI जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान इंतिज़ामिया मौक़िफ़ अख़्तियार कयो त PTI खे अॼु जलसे जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। चीफ जस्टिस चयो त जलसो सेहतमंद सरगर्मी आहे। जलसे खां न रोकियो वञे। ज़िले इंतिज़ामिया मुनासिब पाबंदियूं लॻाए सघे थी। उमीद त शहरियुनि जे बुनियादी हक़नि जो ख़्यालु रखियो वेंदो। अदालत इंतिज़ामिया खे हिदायतूं ॾियण बाद PTI जी दरख़्वास्त मोकिलाए छॾी। सॼे पाकिस्तान खे नचायो अथव। छा ही जमहूरी निज़ाम आहे? लाहौर हाई कोर्ट उस्मान बुज़दार जी इस्तीफ़ा मंज़ूर थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द करे छॾी। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अमीर भट्टी रिमार्क्स ॾींदे चयो त इहो मामिलो दरख़्वास्त गुज़ार जो नाहे। अदालत खे मज़ाक़ बणायो वियो आहे। कंहिं में बि सबुरु नाहे। मुल्क लुटिजी रहियो आहे ऐं हिते ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। अदालत दरख़्वास्त गुज़ार ते 10 लख रुपया ॾंड हणंदे दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। कराची में अगवा थियल नीगरी दुआ ज़हरी 6 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघी। सांगड़ में नीगरी की मौजूदगी के इतला ते ज़ाहिद टाउरी भरपासे में छापा। SSP AVCC ज़ुबैर नज़ीर शेख तरफ़ां नीगरी सांगड़ में बाज़ियाब थियण वारनि ख़बरुनि की तरदीद।
पुलिस जो चवणु आहे त सांगड़ में छापा हया पर नीगरी दुआ ज़हरी हथ न आई। छापनि दौरान हिक ॿी नीगरी बाज़ियाब थियण जा इतला। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार मां शाहिद सियाल। हेडलाइंस समझूं इते वठूं था शॉर्ट ब्रेक।